अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? उम्मीद आहे सभु खैरियत सां हूंदो। दोस्तों, अॼु असांजो टॉपिक आहे फैक्टर्स एंड मल्टीपल्स। ठीकु आहे दोस्तों, LCM ऐं HCF जे लाइ तव्हांखे फैक्टर ऐं मल्टीपल जो अचणु तमामु लाज़मी आहे। इन करे उन टॉपिक खां पहिरियां मां तव्हांखे ही थो सम्झायां। फैक्टर आहे छा दोस्तों? फैक्टर यानी डिवाइज़र। सिंपली सोले लफ़्ज़नि में फैक्टर यानी वंडींदड़। अगर को हिते मां लिखां थो मिसाल 4, मां चवां थो 4 जा फैक्टर ॻोल्हियो, सभई फैक्टर ॻोल्हियो, त यानी 4 जा सभु वंडींदड़ ॻोल्हियो। हाणे तव्हांखे ख़बर आहे हिकु सभिनी खे वंडींदो आहे, हर नंबर खे हिकु वंडींदो आहे। हलो साईं, हिकु हिन जो फैक्टर आहे। 4 खे 2 बि वंडे थो, साईं हे बि अथसि। 4 खे 3 नथो वंडे, छॾे जो 4 खे पाण 4 बि वंडींदो आहे, 1 चौं 4। जॾहिं 4 अची वियो, हाणे ज़ाहिर आहे 5 त हिन खे कॾहिं बि न वंडींदो, चइनि खां मथे को बि त हिन खे कॾहिं बि न वंडींदो। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिन जा 3 फैक्टर मिलिया। ही छा आहिनि? हिन जा 3 फैक्टर आहिनि। सवाल कीअं ईंदो आहे? फाइंड ऑल पॉसिबल फैक्टर्स ऑफ 12। सही आहे, त यानी सभु जो सभु हिन जा वंडींदड़ ॻोल्हियो। हाणे जे तव्हांखे डायरेक्ट अचे थो त 1 वंडींदो आहे, 2 वंडींदो आहे, 3 बि वंडींदो आहे, हिनखे 4 बि वंडींदो आहे, 6 बि वंडींदो आहे ऐं 12 बि वंडींदो आहे, त सही आहे। पर जे नथो अचे त हिन जा फैक्टर पेयर्स ठाहियो। फैक्टर्स पेयर्स यानी कहिड़े कहिड़े तरीक़े सां तव्हांखे 12 मिली सघनि था। 1 12 12, हिन तरीक़े सां मूंखे 12 मिलंदा। 6 12, हिन तरीक़े सां बि मूंखे 12 मिलंदा। माना जहिड़े तरीक़े सां 12 अची सघनि तव्हांजा। 3 चौं, हिन तरीक़े सां तव्हांखे 12 मिलंदा। 4 ट्रिकी साॻियो कमु आहे। 3 चौं 4 ट्रिकी 2 दफ़ा न लिखंदासीं। 6 12 या 2 12, इहो 2 दफ़ा न लिखंदासीं। ठीकु आहे, ख़बर पई त सिर्फ़ु हे ई पॉसिबिलिटीज़ आहिनि जंहिंसां मूंखे 12 मिली सघनि था। ठीकु आहे, त मुंहिंजा हे ऐं हे जेके नंबर्स आहिनि इहे फैक्टर्स थिया वञे। ठीकु आहे, यानी 1 2 3 4 6 ऐं 12, ही सभु जो सभु हिन 12 जा फैक्टर्स आहिनि। या त मेंटली कयो या त हिन तरीक़े सां फैक्टर पेयर्स ठाहियो। पेयर्स यानी मल्टीप्लाई कयो। छो त जॾहिं बि 2 नंबर पाण में मल्टीप्लाई थींदा आहिनि त जेको जवाबु ईंदो आहे उहो असांजो फैक्टर हूंदो आहे। छा हूंदो आहे? सॉरी, मल्टीपल हूंदो आहे। पर जेके हुन जा मिसाल हे आहिनि, हे हिन जो हूंदो आहे मल्टीपल, जेको अञा पाण न पढ़ियो, हाणे पढ़ंदासीं। पर ही जेके आहिनि इहे आहिनि फैक्टर्स। हिन 6 जा 2 फैक्टर्स आहिनि जेके 2 ऐं 3 आहिनि। ठीकु आहे, त यानी टोटल अगरि फैक्टर 6 जा ॻोल्हणा पवनि त छा थींदो? तव्हां चवंदव 6 खे 1 वंडींदो आहे, 2 बि वंडींदो आहे, 3 बि वंडींदो आहे ऐं 6 पाण बि वंडींदो आहे। हे 4 नया फैक्टर आहिनि। ठीकु आहे, अचो अरिड़हनि ते। अरिड़हनि खे कहिड़ा कहिड़ा नंबर वंडींदा आहिनि? 1 वंडींदो, 2 बि वंडींदो, 3 जे खोड़े में बि ईंदो आहे, 4 जे खोड़े में न ईंदो आहे, 5 जे में न ईंदो आहे, 6 में ईंदो आहे, 9 में ईंदो आहे ऐं पाण अरिड़हनि में ईंदो आहे। हिन में हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में अचे थी, जॾहिं कंहिं नंबर जो अधु अची वञे, 9 जो अधु आहे 9, अरिड़हनि जो अधु आहे 9, त उन खां पोइ डायरेक्ट पंहिंजो पाण नंबर लिखंदासीं। ठीकु आहे, जीअं 4 आहे, हिन जो 1 बि आहे फैक्टर, 2 बि आहे, 4 बि आहे, त जॾहिं 2 हिन जो अधु आहे, 2 अची वियो त उन खां पोइ डायरेक्ट ॿियो अची वियो। यानी 9 खां पोइ तव्हां हरू भरू 10 ट्राए न कजो, 11 ट्राए न कजो, वरी 12 न कजो। 9 अची वियो, अधु अची वियो, त इन खां पोइ पाण पंहिंजो पाण अधु जेको आहे उहो अची वेंदो। ठीकु आहे, हाणे मल्टीपल्स छा आहिनि? मल्टीपल दोस्तों, मल्टीपल यानी खोड़ा। ठीकु आहे, मल्टीपल यानी खोड़ा। मिसाल तव्हांखे सवाल में माना जेको आहे सो पेपर में छा ईंदो आहे या कंहिं क्वेश्चन में छा ईंदो आहे MCQs में, फस्ट 5 मल्टीपल्स ऑफ 3, माना 3 जा 5 पहिरियां मल्टीपल, पहिरियां 3 जा 5 मल्टीपल, 1 2 3 4 5, यानी असां 5 ताईं हलंदासीं। पहिरियां 5 थो अचे त 5 की 15 ताईं हलंदासीं। यानी पहिरियां 5 3 जा जेके मल्टीपल्स आहिनि उहे छा आहिनि? 1 ट्रिकी 3, 2 ट्रिकी 6, 3 ट्रिकी 9, 4 ट्रिकी 12, 5 ट्रिकी 15। भला 2 जा पहिरियां 4, 2 जा पहिरियां 4, 1 ॾूं 2 4, 3 ॾूं 6, 4 ॾूं 8, हे आहिनि। ठीकु आहे, सही आहे। मिसाल हिकिड़ो 7 जा पहिरियां 3 मल्टीपल्स चवनि त छा थींदो? 1 7 7, 2 7 14 ऐं 3 7 21। सही आहे, यानी मल्टीपल्स यानी खोड़ा, फैक्टर यानी वंडींदड़, फैक्टर यानी वंडींदड़। ठीकु आहे, फैक्टर्स ते ख़्यालु कजो। फैक्टर जा 2 तरीक़ा मां तव्हांखे ॿुधाया।
हिकु त तव्हां पंहिंजे ज़हन में सोचींदा हलो त हिनखे हिकु वंडे थो, ॿ वंडे थो, टे वंडे थो, जेके वंडनि था। जे इहो नथो तव्हांखे सम्झ में अचे त मिसाल जीअं छटीह आहे त छटीहनि खे हाणे तव्हां अगरि चओ था सोचा न त पोइ छा थींदो, तव्हां मल्टीप्लाए करणु शुरू करे छॾियो। हिकु ते असांखे मिलंदो आहे छटीह, हिकु इन तरीक़े सां हिकु छटीह छटीह, ॿियो अहिड़ो छटीह, ॿियो टिॿारो छटीह, ॿियो चारि ना छटीह, सही आहे। अठनि जे टेबल में ईंदो आहे न, अठनि जे टेबल में छटीह न ईंदो आहे, चारि ना छटीह थींदो, पंजनि में न ईंदो आहे, छहनि में छह छका छटीह, हे बि मूंखे मिले थी हिकिड़ी पॉसिबिलिटी, छह छका छटीह, सतनि में न, अठनि में न, सही आहे। नवनि में, नवनि जी जाइ ते हे आहे, 10 11 12, 12 में अची वियो, 18 बि अची वियो हुयो, 12 बि अची वियो, पाण 36 बजो। हाणे ॾिसो हे 18 जेको आहे छा आहे, अधु आहे, इन करे हाणे मूंखे 18 खां पोइ 19 20 21 22 वींदे 35 ताईं ट्राए 9 करणा, त मूंखे हिन जा छा मिलिया फैक्टर्स, 1 2 3 4 6 9 12 18 ऐं पाण 36। इहो न जवाबु आहे। उमेद आहे मूंखे हीउ वीडियो मुंहिंजो पसंदि आयो हूंदो, जेकॾहिं हा त लाइक कयो, कमेंट कयो, जेकॾहिं कोई मुश्किल पेश आई हुजे या का ॻाल्हि सम्झ में न आई हुजे त कमेंट करे पुछो, ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो त जीअं इहा हिकिड़ी मुंहिंजे लाइ सपोर्ट हूंदी, ऐं इन सां गॾु तव्हांखे नवां वीडियोज़ रोज़ पहिरीं फ़ुर्सत में तव्हांखे मिलंदा रहंदा। ॿिए वीडियो ताईं ख़ुदा हाफ़िज़, GSL।